टे पासे अवांखे ॿुधाईंदा हलो त सिंध सरकार मार्केट खुलियल रखण वारे वक़्त में 2 कलाकनि जी वाध करे छॾी आहे। अॼु खां कारोबार सुबुह 6 खां राति 8 वॻे ताईं खुलियल रहंदो, जंहिंजो नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। वापारियुनि जा मुतालबा तस्लीम कया विया आहिनि। मुर्तज़ा वहाब जो चवणु आहे त उम्मीद त वापारी SOPs ते अमल खे यकीनी बणाईंदा। तव्हांखे अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर आहे त सिंध सरकार मार्केट्स खुले रखण वारे वक़्त में 2 कलाकनि जी वाध करे छॾी आहे। इन हवाले से राब्तो किया कराची में आवाज़ TV जे रिपोर्टर नजीब नाइट सां। जी नजीब, कहिड़ा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुल, सिंध हुकूमत 2 कलाक जी वाध कई है। ख़ासतौर जेके दुकानूं ऐं जेके ॿाहिरि होटल खुलियल हूंदा उनजे हवाले सां 2 कलाकनि जी वाध कई है। इन हवाले सां कारोबारी हल्कनि पारां तमामु घणी सिंध हुकूमत ख़िलाफ़ एहतजाज पहिरियां कयो पियो वञे। जॾहिं 6 वॻे ताईं टाइम हुयो त उन्हनि चयो त सिंध हुकूमत कोरोना भली आहे, पर सिंध हुकूमत इन हवाले सां कारोबारी तबिके खे कुझु रिलीफ फराहम करे ऐं कुझु जेको आहे टाइम वधायो वञे त जीअं उनजो कारोबार हली सघे। छाकाणि त कराची जहिड़े शहर में जी शाम जो वधीक जेको आहे कारोबारी सरगर्मियूं थींदियूं आहिनि, जे करे कारोबारी माण्हुनि मुतालबो कयो हो सिंध हुकूमत खे, ऐं सिंध हुकूमत हाणे जो मुतालबो उन्हनि जो मंज़ूर करे वरितो आहे। उनजो चवणु आहे त 6 वॻे वारो जेको टाइम हुयो 8 वॻे ताईं वधायो वियो आहे ऐं हाणे दुकानदार सुबुह जो 8 खां राति जेको आहे 8 वॻे ताईं दुकान खोले सघंदा। दुकानदार इन ॻाल्हि जा पाबंद हूंदा त हर माण्हू खे जेको आहे दुकान में जेको वेठो आहे उनखे मास्क पातल हुजे। उन्हनि वटि जेको बि माण्हू ख़रीदारी करण लाइ अचे उनखे बि जेको आहे मास्क लाज़मी हुजे। जंहिंखे मास्क न हूंदो उनखे दुकानदार का बि शइ जेको आहे फराहम न कंदा। जी ठीक है नजीब, वरी महिरबानी अवां जी आगाह करण लाइ।